अस्सलाम वालेकुम। जियां त ही व्लॉग वीडियो है। असां अॼु मेघो फ़कीर खां ठरी मीरवा सफ़र करे रहिया आहियूं। उम्मीद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, लाइक कजो। अॻिते असां तव्हांखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वठी हलंदासीं, जीअं नारो तालको थियो। नारे तालके जी मुख़्तलिफ़ जॻहूं जेके मशहूरु आहिनि, ऐं सचल सरमस्त जो रोज़ो थी वियो, या कोट जी फोर्ट थी वियो, या उबन शाह जेको टकरीअ ते मज़ार आहे, उन तरफ़ तव्हांखे वठी हलंदासीं। फ़िलहाल हीउ वीडियो जेको आहे सो तव्हांजे लाइ पेश कयो थो वञे, हिनखे ॾिसंदा ज़रूरु। हीउ वीडियो तमामु पसंदि ईंदो तव्हांखे। हीउ ठरी मीरवा जे इलाइक़े जो वीडियो आहे, खैरपुर ज़िले जो। हीउ बहितरीनु वीडियो आहे। हीउ सरसब्ज़ ऐं शादाब इलाइक़ो आहे, ज़रई इलाइक़ो आहे। हिन वक़्तु जेका आहे सो कणिक जी मौसम ख़तमु थी चुकी आहे। हिन वक़्तु फुटियुनि जी मौसम जे हवाले सां उन्हनि जी खिरनि ते पोखाई थी रही आहे, जंहिंखे असीं वण चवंदा आहियूं। वणनि जी पोखाई खिरनि ते हले पई। बिल्कुलु ही तव्हां ॾिसी सघो था। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। हिन वक़्तु असां मेघो फ़कीर खां ठरी मीरवा सफ़र करे रहिया आहियूं। अॻिते हली करे असां तव्हांखे मुख़्तलिफ़ जॻहियुनि जो सैर सफ़र कराईंदासीं। ही मालवंद माण्हू ॿकरियूं चारे रहिया आहिनि, ॾिसी सघो था। तमामु महिनती माण्हू आहिनि। गर्मी सर्दीअ में बि ही पंहिंजे माल सां ख़ुशि हूंदा आहिनि। हिन वक़्तु तव्हांखे ग्रीनरी घटि नज़र ईंदी हूंदी, छो त हिन वक़्तु अञा पोखाई हले पई। हीउ रस्तो मेंघो खां ठरी मीरवा ऐं बोज़ार वॾा तरफ़ वेंदो आहे। हीउ ॾिसो, हिन वक़्तु ही खिरनि ते पोखाई हली रही आहे। माण्हू खिरनि ते वणनि जी पोख पोखे रहिया आहिनि, तव्हां ॾिसी सघो था। परियां बोअ जा खोड़ा बि नज़र अची रहिया आहिनि। ही परियां बेदमुश्क जा वण नज़र अची रहिया आहिनि। वण असांजी ज़िंदगी आहिनि। वण पोखियो, माहौल बणायो। वण पोखण बि हिकिड़ी बहितरीनु ॻाल्हि आहे। ही मालवंद माण्हू मेहूं खाए वञी रहियो आहे। तमामु ख़ूबसूरत मेहूं आहिनि। घरेलू जानवर आहे, ॾिसी सघो था। उमेद आहे त वीडियो तव्हांखे पसंदि ईंदो। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं बेल आइकन ते क्लिक ज़रूरु कजो, त जीअं वधीक वीडियो अव्हां लाइ मां अपलोड करे सघां। अॻिते हली असां मुख़्तलिफ़ डॉक्यूमेंट्रीज़ ठाहींदासीं, सफ़र जे हवाले सां, मुख़्तलिफ़ जॻहियुनि जे हवाले सां, ऐं मालवंद माण्हुनि जे हवाले सां, जेके हू माल धारे ऐं पाले रहिया आहिनि, पंहिंजो गुज़र सफ़र करे रहिया आहिनि। हीअ असांजे साम्हूं ॿ मज़दूर माण्हू जेके कुल्फ़ियूं खपाईंदा आहिनि, पंहिंजी मज़दूरी लाइ वञी रहिया आहिनि, ॾिसी सघो था। बिल्कुलु हाणे नारे तालके में पेरूं जी मुंद अची रही आहे। इंशाल्लाह तव्हांखे उहे पेरूं बि ॾेखारींदासीं अॻिते अॻिए कंहिं एपिसोड में।
ठरीअ खां जेको नारा रोड वेंदो आहे उन ते तव्हांखे ज़रूरु वठी हलंदासीं, उहा मंज़र कशी तव्हांखे ॾेखारींदासीं। उमेद आहे त वीडियो तव्हांखे बिल्कुलु पसंदि ईंदो। वीडियो जारी आहे, वीडियो पूरो ॾिसंदा, तव्हांखे गुज़ारिश आहे।